अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। जीअं त मां आहियां सिंधु इम्तियाज़ ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब सां गॾु जेको आहे तव्हां सां आहियां। जीअं त तव्हां सभिनी खे जेको आहे सो ऑलरेडी ख़बर आहे त मां क्लास 5 जा जेके हुया 2 क्लास साइंस जा वरिता हुया, जंहिंमें तव्हां सभिनी जी जेको आहे सो भरपूर मोट मिली। उन्हनि सभिनी जे लाइ थैंक यू। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी त तव्हां उनखे जेको आहे सो लाइक कयो ऐं तव्हां उन ते कमेंट्स बि कया। इन जे करे जेको आहे सो अॼु वरी मां तव्हां सभिनी सां मुखातिब थी आहियां क्लास 6 जे चैप्टर नंबर 1 सां गॾु, जेको आहे सेल्युलर ऑर्गेनाइज़ेशन ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स। जंहिंजे वञूं था सवाल नंबर पहिरें जी तरफ़। सवाल नंबर पहिरियों जेको आहे उहो आहे विच पार्ट ऑफ माइक्रोस्कोप कंटेन द लेंस। हाणे हीउ जेको सवाल आहे माइक्रोस्कोप, जीअं बेसिकली तव्हां सभिनी पढ़ी हूंदी, बल्कि कुझु त स्टूडेंट्स उनखे ॾिठो बि हूंदो। माइक्रोस्कोप उनजो कमु छा हूंदो आहे त माइक्रो ऑर्गेनिज़म्स, उहे सभई जानवर जानदार शयूं जेके असां आम अखि सां न ॾिसी सघंदा आहियूं, उनखे ॾिसण में वॾो करे जेको आहे सो असांखे कमु ईंदी आहे। ठीकु आहे। हाणे उनजो जेको आहे सवाल आहे त विच पार्ट ऑफ माइक्रोस्कोप कंटेन द लेंस। हाणे लेंस जेको हूंदो आहे उहो माइक्रोस्कोप जे कहिड़े हिसे में हूंदो आहे? उनजो सही जेको आंसर आहे, राइट आंसर आहे, उहो आहे आई पीस। क्वेश्चन नंबर 2 आहे विच पार्ट ऑफ माइक्रोस्कोप मैग्नीफाइज द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट फॉर द ऑब्जर्वर। जीअं ऑलरेडी तव्हांखे ॿुधायमि त माइक्रोस्कोप जो कमु ई इहो आहे त असांजे नंढी शइ या नंढे इमेज खे वॾो करे ॾेखारे। त हीउ सवाल बि इहो ई आहे त ऑब्जर्वर मतिलबु तव्हां असां जेके असां ॾिसूं था पिया, जेके माइक्रोस्कोप यूज़ कयूं था, उहो कहिड़ो पार्ट आहे माइक्रोस्कोप जो जेको उनखे वॾो करे ॾेखारे? त असां आई पीस जेको आहे आई पीस माइक्रोस्कोप जो उन जे ज़रिए जेको आहे सो असां शयुनि खे वॾो करे ॾिसंदा आहियूं। क्वेश्चन नंबर 3 आहे आई पीस इज़ आल्सो कॉल्ड एज़। ठीकु आहे। हाणे आई पीस जो ॿियो नालो छा आहे? उनखे ॿियो असां छा सॾींदा आहियूं? उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे ओक्यूलर लेंस। ठीकु आहे। इन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि ऑप्शन्स अची सघनि था, पर इहो जेको आहे उहो सही आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे अ ट्यूब दैट एक्सटेंड फ्रॉम आई पीस टू द ऑब्जेक्टिव लेंस इज़ कॉल्ड। ठीकु आहे। अहिड़ो ट्यूब जेको आई पीस ऐं ऑब्जेक्ट खे जेको आहे सो वॾो करे ॾेखारे, उनखे छा चवंदा आहियूं? उनजो राइट आंसर आहे बॉडी ट्यूब। क्वेश्चन नंबर 5 जेको आहे उहो आहे विच पार्ट ऑफ माइक्रोस्कोप रिवॉल्व्स द सर्कुलर स्ट्रक्चर कंटेनिंग द ऑब्जेक्टिव लेंस। ठीकु आहे। उहो कहिड़ो माइक्रोस्कोप जो जेको आहे सो स्ट्रक्चर आहे जेको गोलाईअ जे निस्बतन हूंदो आहे या उनखे रिवॉल्व करे असां शयूं ॾिसी सघूं था? उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे नोज़ पीस। क्वेश्चन नंबर 6 आहे विच पार्ट ऑफ माइक्रोस्कोप रिसीव लाइट फ्रॉम द ऑब्जेक्ट टू फॉर्म अ मैग्नीफाइड इमेज। हाणे माइक्रोस्कोप जो उहो कहिड़ो हिसो आहे या उहो कहिड़ो पार्ट आहे जंहिंमां रोशनी जेको आहे गुज़री करे ऐं जेको आहे सो उन शइ ते, उन इमेज ते पइजी करे ऐं असांखे वॾो ॾेखारण में मदद कंदी आहे? उनजो जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑब्जेक्टिव लेंस। ॿियो जेको क्वेश्चन आहे विच ऑब्जेक्ट होल्ड द माइक्रोस्कोप। माना उहो कहिड़ो जेको आहे सो ऑब्जेक्ट आहे, उहो माइक्रोस्कोप जो कहिड़ो हिसो आहे जेको उन सॼे माइक्रोस्कोप खे झले बीहण में मदद कंदो आहे? उनजो राइट आंसर आहे आर्म। ठीकु आहे। आर्म उनखे चवंदा आहियूं सिंधीअ में, जंहिंखे बांह चइबो आहे। उहो जेको आहे पूरे माइक्रोस्कोप खे सपोर्ट कंदो आहे त बीही सघे। नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उहो आहे विच पार्ट सपोर्ट द माइक्रोस्कोप स्लाइड। हाणे स्लाइड असां छा ते ॾिसंदा आहियूं? उनजो राइट आंसर आहे स्टेज। ठीकु आहे। माइक्रोस्कोप में जेको आहे सो हिकिड़ो पार्ट हूंदो आहे जंहिंखे असां स्टेज चवंदा आहियूं। उन ते ई स्लाइड्स रखी करे ऐं ऑब्ज़र्वर जेको हूंदो आहे उहो ॾिसंदो आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे विच पार्ट ऑफ माइक्रोस्कोप प्रोवाइड लाइट। हाणे लाइट किथां थी अचे? डेफिनेटली असां इमेज तॾहिं ई ॾिसी सघूं था जॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट मां जेको आहे सो लाइट क्रॉस करे ऐं उहा असांजे आईज़ ताईं पहुचे त वी आर एबल टू सी द थिंग्स। ठीकु आहे। उनजो लाइट सोर्स जेको आहे उहो ई आहे राइट आंसर। क्वेश्चन नंबर 10 आहे विच पार्ट कंट्रोल द अमाउंट ऑफ लाइट एंटरिंग द ऑब्जेक्टिव लेंस। हाणे इहो जेको आहे त मतिलबु उहो कहिड़ो हिसो आहे माइक्रोस्कोप जो जिथां लाइट जो जेको आहे सो अमाउंट केतिरो अचिणो आहे उहो कंट्रोल करे उहो लेंस, उनखे छा चवंदा आहियूं असां? डायग्राम लेंस। ठीकु आहे। हाणे नेक्स्ट जेको असांजो सुवालु आहे उहो आहे विच पार्ट सपोर्ट माइक्रोस्कोप इन अ स्टेबल पोज़ीशन। हाणे माइक्रोस्कोप जीअं ऑलरेडी ॿुधायो तव्हांखे हिकिड़ो सुवालु हुयो त आर्म जे ज़रिए उहो जेको आहे स्टैंड कंदो आहे। उनखां पोइ कहिड़ो माइक्रोस्कोप खे जो पार्ट आहे जेको उनखे बीहण में, उनजे स्टेबल पोज़ीशन हुजण में उनजी सपोर्ट कंदो आहे? उहो आहे बेस।
क्वेश्चन नंबर जेको आहे नेक्स्ट आहे उन जे तरफ़ हलूं था 12 हू डिस्कवर द सेल इन 1665 ठीकु आहे सभ खां पहिरीं जेको आहे सो जीव घड़ो या जंहिंखे सेल चऊं था जेको फंडामेंटल स्ट्रक्चरल यूनिट आहे लाइफ जो उनखे डिस्कवर कंहिं कयो बाद में त उन ते मुख़्तलिफ़ साइंटिस्ट जेको आहे सो वक़्तनि ब वक़्तनि कमु कंदा रहिया पर स्टार्टिंग में जंहिं डिस्कवर कयो हो साइंटिस्ट उनजो नालो आहे रॉबर्ट हुक ठीकु आहे हाणे इन सेल जी डिस्कवरीअ खां पहिरीं इन चैप्टर में माइक्रोस्कोप इन जे करे असांखे थोरो सिंपल उनजो इंट्रो ॾिनो वियो हो छाकाणि त जेसीं ताईं माइक्रोस्कोप न हुई त पॉसिबल कोन हो त सेल थ्योरी जेका आहे डिस्कवर थी सघे क्वेश्चन नंबर 13 आहे विच इज़ बेसिक यूनिट एंड बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाइफ जीअं ऑलरेडी तव्हांखे ॿुधायमि त स्ट्रक्चरल फंडामेंटल बुनियादी जेको आहे उहो सेल आहे त बेसिक जेको यूनिट आहे बिल्डिंग ब्लॉक ऑफ ज़िंदगी जेको आहे सो लाइफ जो जेको बि आहे उहो सेल ई आहे ठीकु आहे सेल खां सवाइ जेको आहे सो का बि लाइफ जी एग्ज़िस्टेंस पॉसिबल कोन्हे का उन खां पोइ आहे नेक्स्ट सवाल A thin partially permeable layer around the animal cell which control the substances that enter and exit is called हाणे अहिड़ो सन्हो परदो या परमेबल लेयर जेको आहे सो जानवरनि जे सेल में मौजूदु हूंदो आहे जेको छाखे कंट्रोल कंदो आहे त कहिड़ियूं शयूं उन में अंदरि वञनि ऐं कहिड़ियूं शयूं उतां एग्ज़िट थियनि ॿाहिरि वञनि उन जेको आहे परदे खे छा चइबो आहे उन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे सेल मेम्ब्रेन ठीकु आहे क्वेश्चन नंबर 15 जेको आहे अ जेली लाइक सब्सटेंसिस विच कंटेन ऑल द सेरा ऑर्गेनलीज़ इज़ कॉल्ड हाणे जेली लाइक हिकिड़ो सब्सटेंस आहे सेल में मौजूदु हूंदो आहे सभिनी ऑर्गेनलीज़ में हूंदो आहे उनखे छा सॾियो वेंदो आहे इन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे साइटोप्लाज़म नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उहो आहे मेनी केमिकल्स रिएक्शन अकर इन विच एरिया ऑफ ठीकु आहे जेके बि माना सेल जे अंदरि जीव घड़े जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके कीमियाई रिएक्शन्स रद्द अमल थियनि था उहे छा में था थियनि उहे था थियनि साइटोप्लाज़म में राइट आंसर जेको आहे उहो हिन जो आहे साइटोप्लाज़म नेक्स्ट सवाल आहे त विच पार्ट ऑफ द सेल कंट्रोल ऑल द केमिकल रिएक्शन ऑफ द सेल हाणे सेल जा जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ जेके केमिकल रिएक्शन्स थियनि था भञ डाह थिए थी उते टोड़ फोड़ थिए थी या का शइ ठहे थी जेका एग्ज़िट आहे एंट्री आहे उन सॼीअ खे कंट्रोल केरु थो करे न्यूक्लियस हिन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे न्यूक्लियस ठीकु आहे हाणे नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उहो आहे विच पार्ट ऑफ द सेल कंटेन DNA एंड अदर जेनेटिक मटीरियल हाणे DNA जेको जीअं तव्हांखे ख़बर आहे डीऑक्सी राइबोस न्यूक्लिक एसिड ऐं जेको जेनेटिक मटीरियल माना अहिड़ो मटीरियल जेको पेरेंट्स टू ऑफ स्प्रिंग जेको आहे सो ट्रांसफ़र थिए हेरिडेटरी मटीरियल खणी वञे उहो छाजे तहत जेको आहे सो ट्रांसफ़र थींदो आहे न्यूक्लियस जे ज़रिए राइट आंसर जेको आहे उहो आहे न्यूक्लियस क्वेश्चन नंबर 19 जेको आहे न्यूक्लियस न्यूक्लियोसोम एंड क्रोमेटिन आर प्रेज़ेंट इन हाणे इहे छा में मौजूदु हूंदा आहिनि डेफिनेटली जॾहिं उन्हनि खे जेको आहे सो कंट्रोल सॼो न्यूक्लियस थो करे त इहे मौजूदु बि न्यूक्लियस में ई हूंदा आहिनि क्वेश्चन नंबर 20 आहे न्यूक्लियस ऑफ एनिमल सेल इज़ सराउंडेड बाय कंहिंजे चौधारी जेको आहे न्यूक्लियस फिरंदो आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन हिकिड़ो न्यूक्लियर जेको आहे परदो हूंदो आहे उनजे चौधारी जेको आहे इहे सभु शयूं जेको आहे सो महवर में घुमंदियूं रहंदियूं आहिनि अंदरि सेल में जॾहिं असां सेल खे जेको माइक्रोस्कोपिक जेकॾहिं स्टडी कंदासीं त उन में इहे सभु शयूं वाज़े नज़र ईंदियूं 21 जेको आहे क्वेश्चन उहो आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन इज़ आल्सो रेफर टू एज़ ठीकु आहे माना न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे जंहिंखे असां न्यूक्लियर परदो चऊं था उनखे जेको आहे सो ॿियो छा चइबो आहे न्यूक्लियर इनवलप माना हिकिड़े क़िस्म जो जीअं खणी चइजे लिफ़ाफ़ो जंहिंमें सभु शयूं जेको आहे सो गोल घुमनि उन में गर्दिश कनि ऐं उते सॼियूं जेके आहिनि सो कीमियाई रिएक्शन्स थियनि सॼा उनखे न्यूक्लियर इनवलप चइबो आहे या न्यूक्लियर मेम्ब्रेन ॿई जेके अचनि था ऑप्शन जेकॾहिं त उहे ॿिन्ही खे असांखे सही टिक करिणो आहे 22 क्वेश्चन नंबर आहे थ्रेड लाइक मटीरियल देट आर पासिस डाउन फ्रॉम पेरेंट्स टू देयर ऑफ स्प्रिंग आर कॉल्ड जीअं ऑलरेडी तव्हांखे ॿुधायमि त जेनेटिक मटीरियल जेको आहे सो पेरेंट्स टू ऑफ स्प्रिंग जेको आहे सो ट्रांसफ़र थींदो आहे उहे थ्रेड लाइक माना धागे ने मां जेके शक्लियूं आहिनि उन्हनि खे छा चइबो आहे क्रोमोज़ोम्स ठीकु आहे उनखे असां चवंदा आहियूं क्रोमोज़ोम्स हाणे केमिकल इंस्ट्रक्शन्स आर स्टोर्ड बाय हाणे केमिकल्स इंस्ट्रक्शन जेके बि हूंदियूं आहिनि माना कहिड़ियूं शयूं जेके आहिनि हेरिडेटरी तव्हां ॿार में जेके आहिनि ट्रांसफ़र थियणियूं आहिनि उन्हनि जी सॼी कोडिंग डीकोडिंग केरु कंदो आहे हिन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे क्रोमोज़ोम्स ऐं उहे स्टोर्ड बि क्रोमोज़ोम्स में हूंदियूं आहिनि
क्वेश्चन नंबर नेक्स्ट जेको आहे 24 जी तरफ़ हलूं था त फ्लैट लाइक स्ट्रक्चर ऑर्गेनल इज़ लोकेटेड नियर न्यूक्लियस एंड इन्वॉल्व इन मैन्युफैक्चरिंग स्टोरिंग पैकिंग एंड ट्रांसपोर्टेटिंग द पार्टिकल्स थ्रू आउट द सेल इज़ कॉल्ड। ठीकु आहे। हाणे इन जो जेको आहे सो चए थो हिकिड़ी ॻोथरी नमा शिकिल आहे जेका सॼे न्यूक्लियस जे चौधारी फिरंदी आहे ऐं कहिड़नि जेको आहे सो शयुनि जी पैकिंग करणी आहे, स्टोर करिणो आहे, हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं उनखे ट्रांसपोर्ट करिणो आहे, उनखे असां छा चवंदा आहियूं? हुनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे गोल्जी एपर्टस, गोल्जी जिस्म, जेको तव्हां सिंधीअ जे बुक्स में बि पढ़ियो हूंदो। ठीकु आहे। हाणे पावर हाउस ऑफ द सेल इज़ कॉल्ड। हाणे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पावर हाउस जो कमु छा हूंदो आहे त उन में जेको आहे सो तवानाई पैदा थींदी आहे। जीअं लाइट जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि ग्रिड स्टेशन्स हूंदियूं आहिनि, उतां खां पोइ छा थींदो आहे, उते बिजली पैदा थींदी आहे, उतां खां पोइ जेको आहे सो बाक़ी सॼे शहर में या सॼे मुल्क में जेका आहे सो बिजली ट्रांसफ़र कबी आहे। एज़ इट इज़ ईअं ई जेको आहे सेल्स जा जेके पावर हाउस सॼा वेंदा आहिनि उहे आहिनि माइटोकॉन्ड्रिया। माना माइटोकॉन्ड्रिया में सॼी तवानाई जेका आहे सो गॾु थींदी आहे, उतां खां पोइ उहा ॿियनि ऑर्गेनिज़म में जेको आहे सो यूटिलाइज़ थींदी आहे, मोकिली वेंदी आहे। नेक्स्ट सवाल आहे न ऑर्गन ऑफ सेल दैट स्टोर्ड वाटर फूड एंड वेस्ट इज़ कॉल्ड। ठीकु आहे। माना अहिड़ो ऑर्गन, अहिड़ो उज़वो जंहिंमें पाणी जमा बि थिए, फूड जेको आहे सो जमा थिए, वेस्ट थिए, उनखे छा चइबो आहे? वैक्यूल प्लांट सेल। उन खां पोइ नेक्स्ट आहे प्लांट सेल्स आल्सो कंसिस्ट ऑफ। ठीकु आहे। हाणे प्लांट सेल में छा मौजूदु हूंदो आहे? राइट आंसर आहे सेल मेम्ब्रेन। ठीकु आहे। नेक्स्ट आहे सेल वॉल इज़ एब्सेंट इन एनिमल सेल बट प्रेजेंट इन। ठीकु आहे। हाणे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सेल मेम्ब्रेन जेको आहे उहो प्लांट सेल में मौजूदु हूंदी आहे ऐं एनिमल सेल्स में मौजूदु हूंदी आहे, पर जेको आहे सो सेल मेम्ब्रेन जेका आहे, सेल वॉल जेका हूंदी आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छा में मौजूदु हूंदी आहे? सिर्फ़ु प्लांट्स में मौजूदु हूंदी आहे। उन खां पोइ आहे नेक्स्ट सेल वॉल ऑफ प्लांट सेल इज़ मेड अप ऑफ। हाणे सेल वॉल जेका आहे प्लांट में मौजूदु हूंदी आहे, जेका उहा छा जी ठहियलु आहे? सेल्यूलोज़ जी ठहियलु हूंदी आहे। उन खां पोइ नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे विच ऑर्गेनलीज़ ऑफ प्लांट सेल फॉर्म द बिगेस्ट पार्ट ऑफ द सेल। माना सभ खां वॾे में वॾो हिसो जेको आहे प्लांट सेल जो कहिड़ी शइ ते मुश्तमिल आहे? उहो आहे लार्ज वैक्यूल्स। माना उन में वॾा जेके हूंदा आहिनि उहे सोराख़ मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु छा हूंदो आहे? बेसिकली उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त ट्रांसपोर्ट कंदा आहिनि उहे शयुनि जी एग्ज़िट ऐं एंट्रनिंग जेके हूंदा आहिनि उहे उन जे थ्रू थींदी आहे। 32 जेको आहे टाइनी डिस्क प्रेजेंट इन प्लांट सेल आर कॉल्ड। ठीकु आहे। जेके नंढियूं नंढियूं डिस्क नमा जेके आहिनि मौजूदु हूंदा आहिनि ऑर्गेनलीज़ प्लांट्स में, उनखे छा चवंदा आहियूं असां? क्लोरोप्लास्ट। क्लोरोप्लास्ट इज़ द राइट आंसर। 33 जेको आहे क्लोरोप्लास्ट कंटेन। हाणे क्लोरोप्लास्ट में छा मौजूदु हूंदो आहे? राइट आंसर इज़ क्लोरोफिल। हाणे क्लोरोफिल जेको क्लोरोप्लास्ट में मौजूदु हूंदो आहे, जेको असांजे ओवरऑल फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब जो सॼो अमल कंदो आहे, ऐं इन फिल जे करे जेको आहे सो क्लोरोप्लास्ट ग्रीन कलर जो नज़र ईंदो आहे असांखे, जेके सावा असांखे ॿूटा सॼा नज़र ईंदा आहिनि। उन खां पोइ आहे प्लांट सेल्स हैव 3 एक्स्ट्रा फॉलोइंग कंपोनेंट्स। ठीकु आहे। माना ॿूटे में उहा कहिड़ा जेके आहिनि 3 कंपोनेंट आहिनि जेके एनिमल सेल में कोन्हनि के। ठीकु आहे न। तव्हां जॾहिं नंढनि क्लास में पाण सभई हुयासीं त इन्हनि ॿिन्ही में डिफरेंट बि पढ़ियोसीं त एनिमल ऐं प्लांट सेल में कहिड़ो हूंदो आहे। बेसिकली प्लांट सेल में जेको हूंदो आहे हिकिड़ो वैक्यूल, क्लोरोप्लास्ट ऐं सेल वॉल एक्स्ट्रा हूंदा आहिनि, जेके एनिमल सेल्स में न आहिनि हूंदा। बाक़ी सेल मेम्ब्रेन वग़ैरह, गोल्जी एपर्टस, इहे सभु ॿिन्ही में साॻा हूंदा आहिनि। उन खां पोइ आहे 35 विच सेल्स हैव अ डेफिनेट शेप बिकॉज ऑफ देयर रिजिड सेल वॉल। ठीकु आहे। प्लांट सेल में जेको आहे सो हिन जो राइट आंसर आहे उहो रिजिड जेको आहे सो सेल्स हूंदा आहिनि, ऐं इन जे करे उनजी स्ट्रक्चर ऐं उनजो शेप बि जेको हूंदो आहे डेफिनेट पोज़ीशन में हूंदो आहे। 36 क्वेश्चन नंबर आहे विच सेल्स हैव ओनली 1 लार्ज वैक्यूल। ठीकु आहे। उहो कहिड़ो सेल आहे जंहिंमें हिकिड़ो ई जेको आहे सो वॾो खाल मौजूदु हूंदो आहे? उहो आहे प्लांट सेल। हाणे नेक्स्ट सवाल आहे माइक्रो ऑर्गेनिज़म यूजुअली कंटेन ऑफ हाउ मेनी सेल्स। ठीकु आहे। माइक्रो ऑर्गेनिज़म जीअं त लफ़्ज़ मां ज़ाहिर आहे, माइक्रो जीअं ऑलरेडी तव्हांखे डिस्कस कयो हो लास्ट क्लास में बि, माइक्रो मीन्स स्मॉल। ठीकु आहे। अहिड़ा ऑर्गेनलीज़ या अहिड़ा ऑर्गेनिज़म जेके असां नेकेड आई सां नथा ॾिसी सघूं। हाणे माइक्रो ऑर्गेनिज़म चए थो केतिरनि सेल्स ते मुश्तमिल हूंदो आहे। डेफिनेटली इहो सिंगल सेल्ड हूंदो आहे, इन जे करे असांखे आम अखि सां नज़र बि न ईंदो आहे। असां उनखे जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माइक्रोस्कोप जे थ्रू ई ॾिसी सघूं था। 38 आहे पैरामीशियम एंड एमोबियार। ठीकु आहे। पैरामीशियम ऐं एमोबिया जेको आहे सिंपल ऑर्गेनिज़म्स आहिनि। इहे छा आहिनि? ठीकु आहे। इन जो राइट आंसर आहे त इहे यूनिसेल्युलर एनिमल्स आहिनि, माना सिंगल सेल्ड आहिनि, हिकु सेल वारा आहिनि। 39 सवाल आहे क्लेमिडोमोनास एंड यूग्लिनार।
ठीकु आहे। क्लेमिडोमोनास ऐं यूग्लिना जेके आहिनि उहे छा आहिनि, यूनिसेल्युलर प्लांट्स आहिनि। ठीकु आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही में सिर्फ़ु हिकिड़ो माइनर फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। एमोबिया ऐं पैरामीशियम जेके उहे एनिमल्स में अचनि था ऐं क्लेमिडोमोनास ऐं यूग्लिना सिर्फ़ु प्लांट्स में अचनि था। बाक़ी इहे ॿई जेके आहिनि सो उहे यूनिसेल्युलर आहिनि। उन खां पोइ आहे 40 अ ग्रुप ऑफ सेल्स डूइंग द सेम फंक्शन फॉर्म। ठीकु आहे। हाणे अहिड़ो कमु जेको सेल में काफ़ी शयूं गॾिजी करे कनि, हिकिड़ो उनखे असां छा चवंदा आहियूं, उनखे चवंदा आहियूं टिश्यूज़। ठीकु आहे। जंहिंखे आम ज़बान में असां चवंदा आहियूं तांदूरा। 41 जेको आहे उहो सुवालु आहे विच टिश्यू ब्रिंग मूवमेंट इन एनिमल्स बॉडी। ठीकु आहे। उहे कहिड़ा टिश्यूज़ आहिनि, उहे कहिड़ा तांदूरा आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो जानवरनि में मूवमेंट थिए थी, उन्हनि में चुरपुर थिए थी। ठीकु आहे। उनखे असां चवंदा आहियूं मसल टिश्यूज़। ठीकु आहे। इहे जेको आहे ॾाढा डिटेल्ड में लिखियल आहिनि वॾनि क्लासिस में जॾहिं असां वेंदासीं उन में बि। उन खां पोइ आहे 42 जेको क्वेश्चन आहे विच टिश्यूज़ प्रोटेक्ट ऑल ऑफ द बॉडी सरफेसिस। ठीकु आहे। सॼा जेके बॉडी सरफेसिस जेके टिश्यूज़ प्रोटेक्ट कनि था, जेके तांदूरा बचाइनि था, उन्हनि खे छा चइबो आहे, एपीथेलियल टिश्यूज़। ठीकु आहे। एपीथेलियल टिश्यूज़ इज़ द राइट आंसर। 43 जेको आहे क्वेश्चन उहो आहे एपीथेलियल एंड मसल टिश्यूज़ आर टिश्यूज़ ऑफ। हाणे एपीथेलियल ऐं मसल टिश्यूज़ जेके आहिनि उहे छा में मौजूदु हूंदा आहिनि, डेफिनेटली उहे प्लांट्स में त न मौजूदु हूंदा आहिनि। इन जो राइट आंसर जेको आहे उहो एनिमल्स आहे। एनिमल्स में इहे ॿई टिश्यूज़ मौजूदु हूंदा आहिनि, छाकाणि त उन्हनि खे हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं जेको आहे सो मूवमेंट करणी हूंदी आहे। इन जे करे मसल टिश्यूज़ ऐं एपीथेलियल टिश्यूज़ एनिमल्स में हूंदा आहिनि। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टिश्यूज़ प्रोटेक्ट अ प्लांट फ्रॉम इंजरी एंड प्रिवेंट इट फ्रॉम डाइंग। ठीकु आहे। माना उहे कहिड़ा तांदूरा आहिनि जेके ॿूटनि जो बचाव कंदा आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके इंजरीज़ खां या उन्हनि खे मरण खां बचाईंदा आहिनि, उनखे चइबो आहे एपीडर्मल टिश्यूज़। 45 जेको आहे विच टिश्यूज़ मेक्स फूड फॉर द प्लांट थ्रू फोटोसिंथेसिस। ठीकु आहे। फोटोसिंथेसिस जो अमल करण जे लाइ जेको आहे उहे कहिड़ा तांदूरा आहिनि जेके ॿूटनि में मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे फोटोसिंथेटिक टिश्यू। 46 जेको आहे क्वेश्चन आहे उहो आहे डिफरेंट टिश्यूज़ दैट परफॉर्म द सेम फंक्शन फॉर्म इन। ठीकु आहे। माना अहिड़ा तांदूरा जेके मुख़्तलिफ़ जेको आहे सो कमु सभु गॾिजी करे करनि, उनखे छा चइबो आहे, आर्गन्स, उज़वा। 47 आहे विच आर्गन ऑफ ह्यूमन बॉडी स्टोर द डाइजेस्टेड फूड। ठीकु आहे। उहो जेको आहे सो इंसान जो कहिड़ो आर्गन आहे, कहिड़ो उज़वो आहे जेको डाइजेस्टेड फूड जेको आहे सो स्टोर कंदो आहे या जमा कंदो आहे, उनखे असां चवंदा आहियूं लिवर, जेरो। लिवर इज़ द राइट आंसर। उन खां पोइ नेक्स्ट सवाल जी तरफ़ हलूं था, उहो आहे विच आर्गन ऑफ ह्यूमन बॉडी प्यूरीफाई द ब्लड। ठीकु आहे। इंसान जो जेको आहे उहो कहिड़ो उज़वो आहे जेको रत खे साफ़ु करण में मदद कंदो आहे या रतु साफ़ु कंदो आहे, उनजो कमु इहो आहे, उनखे चवंदा आहियूं असां लंग्स, माना फेफड़। 49 जेको आहे फूड फैक्ट्री ऑफ प्लांट्स आर रेफर टू एस। ठीकु आहे। माना प्लांट जो उहो कहिड़ो हिसो आहे, ॿूटनि जो उहो कहिड़ो हिसो आहे जेके असां फूड फैक्ट्री खणी चऊं, जिथे माना खाधो ठहंदो आहे, उहो आहे लीव्स। ठीकु आहे। पन जेके हूंदा आहिनि उन्हनि में जेको आहे सो उनजो खाधो ठहंदो आहे, छाकाणि त ऑलरेडी तव्हांखे ॿुधायो आहे त फोटोसिंथेसिस जो अमल जेको हूंदो आहे उहो क्लोरोफिल जे ज़रिए जेको आहे सो पननि में ई थींदो आहे। त उन्हनि जे करे ई जेको आहे सो ॿूटनि खे असां ऑटोट्राफ बि चवंदा आहियूं, त उहे पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 50 आहे विच पार्ट ट्रांसपोर्ट फूड फ्रॉम द लीव्स टू ऑल अदर पार्ट्स ऑफ द प्लांट। ठीकु आहे। ट्रांसपोर्ट फूड जी किथां थींदी आहे, स्टीम जे थ्रू। थुड़ जेको हूंदो आहे उहो सॼो माना जेको आहे सो पहाड़ुनि खां मथे बि फूड पहुचाईंदो आहे ऐं मथां खां जेको आहे सो मुख़्तलिफ़ लीव्स ऐं फ्रूट्स में जेको आहे सो प्लांट जे सॼनि ऑर्गन्स ताईं जेको आहे सो स्टीम जे ज़रिए फूड जेको आहे सो ट्रांसपोर्ट थींदो आहे। 51 आहे विच पार्ट एब्ज़ॉर्ब द वाटर विथ डिज़ॉल्व्ड मिनरल्स फ्रॉम द सॉइल। माना अंडरस्टूड आहे त हाणे पाणी जेको आहे सो कहिड़ो पार्ट जेको आहे ॿूटे जो कहिड़ो हिसो आहे जेको सॉइल खां खणंदो आहे, रूट्स, पाड़ूं जेके चवंदा आहियूं, उहे ॿूटे में अंदरि ई हूंदियूं आहिनि ज़मीन में, ऐं उन्हनि जो ई कमु जेको आहे सो इहो। उन खां पोइ आहे विच पार्ट हेल्प इन रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट। हाणे प्लांट जी जेका रिप्रोडक्शन कहिड़े हिसे में थींदी आहे, रिप्रोडक्शन माना वाध वीज। ठीकु आहे। उनजो राइट आंसर जेको आहे उहो फ्लावर्स। फ्लावर्स जीअं त ऑलरेडी तव्हांखे ख़बर आहे त ॿूटनि में जेको आहे सो ॿूर थींदो आहे, ॿिज थींदो आहे, उनखे वरी जेको आहे सो असां रिप्रोडक्शन जे लाइ यूज़ कंदा आहियूं, प्रिज़र्व करे करे। उन खां पोइ आहे 53 सिविलर ऑर्गन्स कैरी आउट द सेम फंक्शन टू फॉर्म। ठीकु आहे। मुख़्तलिफ़ जेके उज़वा गॾिजी करे हिकिड़ो जेकॾहिं कमु कनि त उनखे असां छा चवंदा आहियूं, सिस्टम।
ठीकु आहे। जीअं मुख़्तलिफ़ तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो त सेल मिली करे टिश्यूज़ खां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ आर्गन्स ठहंदा आहिनि, ऐं आर्गन जेको आहे मिली करे जेकॾहिं साॻियो कमु कनि कंहिं हिकिड़े मक़सद जे लाइ, त उनखे छा चवंदा आहियूं, सिस्टम। इहा हिकिड़ी सीरीज़ आहे ऐं इहा तव्हांखे यादि करणु तमामु ज़रूरी आहे। इन मां बि हिकु ॿ जेको आहे सो MCQs हर टेस्ट में ईंदा आहिनि। 54 जेको क्वेश्चन आहे, द होल प्लांट इज़ डिवाइडेड इंटू 2 मेन सिस्टम मेनली, ठीकु आहे। मतिलबु सॼो प्लांट जेको आहे उहो ॿिनि जेको आहे मुख़्तलिफ़ ऐं ॿिनि अहम जेको आहे सो सिस्टम्स में विरहायल आहे। उनखे छा चइबो आहे, रूट सिस्टम एंड शूट सिस्टम। माना हिकिड़ो पाड़ुनि वारो सिस्टम ऐं ॿियो जेको नंढनि नंढनि गुलनि वारो या ॿूटनि वारो शूट सिस्टम जंहिंखे चवंदा आहियूं, या सलनि वारो ईअं खणी चइजे। 55 जेको आहे, विच सिस्टम इनवॉल्व दोज़ पार्ट दैट ग्रोज़ बिलो द सॉइल। माना उहे कहिड़ा जेके आहिनि सो ॿूटे जा हिसा आहिनि जेके ज़मीन जे अंदरि गिरो कंदा आहिनि, सॉइल जे अंदरि गिरो कंदा आहिनि, उन्हनि खे रूट सिस्टम चइबो आहे। अंडरस्टूड आहे, हिन जे नाले मां ई ख़बर आहे। सॉइल जी जॾहिं बि मतिलबु ॻाल्हि अचे त उहा तव्हां अंडरस्टूड सम्झो त उहो रूट सिस्टम आहे या ज़मीन जे अंदरि जी ॻाल्हि थी पई हले। उन खां पोइ आहे विच सिस्टम इनवॉल्व दोज़ पार्ट दैट गिरो अबोव द सॉइल, ठीकु आहे। हाणे अहिड़ो सिस्टम जेको ज़मीन खां मथां जेको ॿूटनि में कमु करे, उनखे छा चवंदा आहियूं असां, शूट सिस्टम। 57 आहे, डिफरेंट सिस्टम इन बॉडी मेकअप इन, ठीकु आहे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो सिस्टम मिली करे छा ठाहींदा आहिनि, ऑर्गेनिज़म्स। जीअं मिसाल असां आहियूं, इंसान जा जो मिसाल वठो त असां में जेको आहे डाइजेशन सिस्टम बि आहे, रिप्रोडक्शन सिस्टम आहे, ब्रीदिंग सिस्टम बि आहे, एक्सक्रिएटरी सिस्टम बि आहे। इहे सभु सिस्टम मिली करे छा ठाहींदा आहिनि, हिकिड़ो ऑर्गेनिज़म्स कंप्लीट जेको आहे उहो ठाहींदा आहिनि। डियर व्यूअर्स, ठीकु आहे, ही हुयो अॼु जो क्लास जेको असां जेको आहे सो हिते इख़्तिताम ते पंहिंजे ते पुॻो। उमेद त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब सां गॾु रहो ऐं जेको आहे सो उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं थैंक यू। ऐं असां जेको आहे हमेशह पूरी इहा ई कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे जेको आहे सो आसान शयुनि खे जेको आहे डिटेल्ड ॿुधायूं ऐं जेतिरो थी सघे उनखे आसानीअ सां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं। वधीक बि जेकॾहिं तव्हांखे का बि क्यूरी हुजे, को सवाल हुजे त एनी टाइम तव्हां जेको आहे कमेंट्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह करे सघो था ऐं असां तव्हांखे जेको आहे सो वक़्तनि ब वक़्तनि उनजो रिस्पॉन्स बि कंदा रहंदासीं। थैंक यू।